आदलपुर में बरसात टाउन इंतजामिया जी पट वेखी कर छड़ी है। शहर जो मेन रोड भी पानी हेठ अची वियो है। शहर में पानी के निकाल के लाइ इंतजामिया तरफा के बि उपाय न वरता विया आहिनि। बरसात ऐं ड्रेनेज जो गंदो पानी रोडन ते तलाउ जो ॾेख ॾियण लॻो आहे, जंहिं करे शहरी सख़्त अज़ाब हेठि ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। पर हिन वक़्त ताईं अहिड़ी ॼाणायल शहर जी ख़राब हालत बाबति को बि तहरीक न वरितो वियो आहे। रातों की बारिश का बाद में हे जो तव्हां मंज़र ॾिसी रहिया आहियो, तलाउ लॻो पियो आहे। को बि हिन महिल ताईं जेको आहे टाउन कमेटी मुलाज़िम को बि हिन महिल ताईं नाहे पहुतो। आदलपुर सॼे शहर जो पाणी धामाजी रोड ते गॾु थिए थो, को अचे कान थो सार संभाल लहण जे लाइ। त बाबा तव्हां सां केतिरो वेधन आहे। अमेरिका खां हिकिड़ो घुरायूं ठेकेदार जंहिंजो नालो अब्दुल रज़ाक धोंदो, उहो अहिड़ी नाली ठाहियो आहे जो उहा नाली तक़रीबन 15 जायुनि तां फाटी पई आहे ऐं नाली जी का बि लेवल न आहे। नाली लेवल न रखण जे करे नाली जो पाणी सॼो रोड ते आहे। ठेकेदार खां पुछो वञे त बाबा 2 करोड़ जो जेको ठीको हुयो, उहो 2 करोड़ जो ठीको हुयो, टोटल तूं हिन जॻह ते 5 लख या 4 लख जो कमु करियो आहे, बकाया पैसा काॾे विया? न को एंटी करप्शन आहे, न बा को पुछण वारो कान्हे। ठेकेदार जेके आहिनि अरबपति थी विया ऐं केरु कंहिंखे चवण वारो कान्हे, पुछण वारो कान्हे। बराए महिरबानी करे ठेकेदार खां पुछो त वञे त बाबा तूं नाली ठाही त सयूं, इहे सर्वेर तूं काथों आंदा, या लेवल तूं काथों सिखी आयो आहे? नाली जो पाणी दुकाननि में काहे पियो आहे, होटलनि में काहे पियो आहे, घरनि में काहे पियो आहे। नाली जो पाणी बीहण करे वबाई बीमारियुनि जनम वरितो आहे। कोरोना जहिड़ो उन खां बाद में मलेरिया, उन खां बाद में वॾो बुखार, खंघि, ज़ुकाम। ॿार माना पाड़े जा तमामु घणे तकलीफ़ में हो, असां पाण तकलीफ़ में हो। असांखे नाली जेका ठाहे ॾिनी अथऊं इन में बि वॾो आज़ार आहे, रोज़ टुटे थी पई। इहो पाणी असां वटि अॼु त मींहं जो आहे, पर नाली जो बि एतिरो बीठल हूंदो आहे। वॾी मुसीबत में हो। हिते माण्हू ॿार बचनि था, टपनि था, मोटरसाइकिल तां पाणी में किरनि था पिया, ज़लील था थियनि पिया। साईं वॾी तकलीफ़ आहे। चूंडियल निमाईंदा साईं कुझु बि नथा कनि पिया। ख़ुदा करणु असांजी अपील आहे त जेको ग़लति कमु करे विया आहिनि ठेकेदार, इन नाली खे तयारु कराइनि ऐं हिते थोरी मिटी विझाइनि या रोड ठाराइनि।